अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ जाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे बिलावल खोखर उर्फ़ रब्बूअ जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त बिलावल खोखर उर्फ़ रब्बूअ सां पंहिंजा परावा ड्रामे जे शूट दौरान हिकु हादिसो थियो हुयो। उहो कहिड़ो हादिसो थियो हो इहो तव्हांखे अॼु मां ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त बिलावल खोखर उर्फ़ रब्बूअ सां पंहिंजा परावा ड्रामे जी शूट दौरान कहिड़ो हादिसो थियो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त डायरेक्टर शहराज़ जैलानी बिलावल खोखर उर्फ़ रब्बू खे चयो, शूटिंग दौरान हिकु सीन थी रहियो हुयो, चयो त तूं ट्रप ॾे। बिलावल खोखर जीअं ट्रप ॾिनो ऐं बिलावल खोखर जो पेर टुटी पियो। उन खां पोइ डायरेक्टर शहराज़ जैलानी ड्रामे जी रिकॉर्डिंग रोकाए छॾी। जेसीं ताईं बिलावल खोखर जो पेर ठीकु न थियो ओसीं ताईं पंहिंजा परावा ड्रामे जी रिकॉर्डिंग बंदि रही। जी दोस्तों मूंखे इहो कमेंट में ॿुधाइजो त तव्हांखे रब्बूअ जी एक्टिंग कीअं लॻी पंहिंजा परावा ड्रामे में। दोस्तों उम्मीद आहे त तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। दोस्तों जे अगरि तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं कमेंट में पंहिंजे राय जो इज़हार ज़रूरु ॾींदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।